वज़ीर खे नींगरीअ ताबीर ॿुधायो ख़्वाब जो। वज़ीर ॾाढो ख़ुशि थियो ऐं वज़ीर खे हिते शाम थी वई। वज़ीर पंहिंजे साथियुनि समेत उते हिकु ॿिनि ॾींहं रहण जे लाइ सोचियो। शाम जो छोकिरीअ जो पीउ बि मोटी आयो ऐं पाण में ॾाढी कचहरी कयऊं। वज़ीर बातदबीर कुझु ॾींहं उते रही ऐं वापसी पंहिंजे मुल्क मोटी आयो ऐं बादशाह सलामत खे समूरो हवालु ॿुधायई त मूं केतिरो मां ख़्वाब जी ताबीर जे लाइ भॻुसि डुकियुसि ऐं कीअं मूंखे निंगरी मिली ऐं निंगरी जो पीउ मिलियो ऐं ख़्वाब जी ताबीर मूंखे मिलियो ऐं सॼो उनखे हवालु ॿुधायई। बादशाह ॾाढो ख़ुशि थियो ऐं बादशाह जी परेशानी दूरि थी वई ऐं जेको आहे सो बादशाह सलामत ॾाढा इनाम इकराम ॾिना हुन वज़ीर खे। इन ॻाल्हि खे महीनो खनि मस गुज़रियो त बादशाह खे अलाए हिकिड़ी जुज़गी अची वई। बादशाह वज़ीर खे घुरायो ऐं चयाईंसि त मूंखे उन छोकिरीअ सां मिला जंहिं तोखे ख़्वाब जो ताबीर ॿुधायो आहे। हाणे वज़ीर हुकुम जो बंदो की बादशाह सलामत सही आहे, हाणे हफ़्तो खनि बीहो थोरो आरामु कयूं त पोइ वरी हलंदासीं। दरअसल बादशाह खे हिकिड़ी ॿी ॻाल्हि खुखे पई, जेको हुनखे पेट में सूर हुयो न हुनखे ॿियो हुयो। ठीकु आहे, न थियो उहे ॿ ॾींहं खनि रहिया हुते। पोइ वरी हिननि बादशाह सलामत ऐं वज़ीर ऐं ॿिया कुझु माण्हू पंहिंजे सां गॾु खयाऊं ऐं ॾाढो जेको आहे सो सफ़र ते रवाना थिया ऐं अचे उन मुल्क में पुॻा जिते नींगरी ऐं उनजो पीउ रहंदा। बादशाह सलामत उन नींगरीअ खे उनजे पीउ खे तोहफ़ा तोहाइफ़ ॾिना ऐं उते ॾाढो पाणनि कचहरी कयूं, मिलिया। हाणे असली ॻाल्हि इहा हुई त बादशाह जो जेको शहज़ादो जेको पुटु हुयो सो उनजी शादी कराइणी हुई बादशाह खे। सो उन नींगरीअ जे पीउ खां उन नींगरीअ जो संग घुरियो बादशाह। सो उहो पुरो शख़्स जेको आहे सो सलाह कई पंहिंजी धीउ पंहिंजे सां त उहा बि राज़ी थी वई ऐं उहो जेको हमरा जेको बादशाह ऐं वज़ीर उन शख़्स सां धीउ जो संग घुरियो जेको राज़ी थी वियो ऐं ॻाल्हि पकी करी ऐं पोइ वापसि आया। वज़ीर ऐं बादशाह ऐं ॿियो सॼो वफ़द जेको वियो जेको मुल्क में सो सभु मोटी आया। हाणे साईं बादशाह जे मुल्क में सॼो शहर श्रंगारजी वियो, सॼे मुल्क में माना इहा ॻाल्हि भुली वई त शहज़ादो परिणिजे थो। सो हाणे किसो मुख़्तसिर त उन ग़रीब निंगरीअ जी ऐं बादशाह जे पुट जी पाण में शादी थी वई। हाणे साईं शादी थी वई, महीनो खनि शादी गुज़रियो त बादशाह सोचियो त हाणे मां बि हाणे पुरो थी वियो आहियां, हाणे मां भई अलाह अलाह कयां, मुंहिंजो पुट खे हाणे जवान आहे, उहो बि शादीशुदा आहे। बादशाह वज़ीर खे घुरायो ऐं ॿ टे ख़ासि माण्हू घुरायई ऐं पाण में सलाह मशवरो कयऊं। हाणे साईं किसो खुटाणूं बादशाह सलामत सॼो पंहिंजो जेको आहे उनखे उहिदो उनखे पंहिंजे पुट खे ॾिनई ऐं वज़ीर बि ईअं कयो, उन पंहिंजे पुट खे पंहिंजो वज़ारत जो उहिदो ॾिनई। हाणे साईं नवां चहिरा, नयूं ॻाल्हियूं, नवां कानून, ॾाढो कमु भलो थी वियो। शहज़ादो बादशाह थी वियो, उनजी जेका ज़ाल हुई उहा राणी थी वई। वज़ीर जो पुटु बि वज़ीर थी वियो ऐं वज़ीर जे पुट जी जेका ज़ाल अॻु में परिणियल हुई उहा बि जेका आहे सो वज़ीर जी न बि सुफ़ा ख़ुशीअ में न पई मापे, वॾी तमामु घणी ख़ुशि हुई। सो नई हुकूमत जी ख़ुशीअ में बादशाह सलामत जेको आहे सो वॾो जश्न कयो ऐं मां बि उते वियो हुउसि। सो मां ॾिसी आयुसि सभई ख़ुशि वेठा ऐं तव्हां बि ख़ुशि हूंदव। दोस्तो, तव्हांखे हीअ कहाणी कीअं लॻी ज़रूरु कमेंट्स में आगाह कंदा ऐं चैनल खे ताईं नवां आहियो त उनखे सब्सक्राइब कंदा। महिरबानी।